जी नाज़रीन, थरपारकर ज़िलो जंहिंजा ॿ रूप आहिनि। जॾहिं वसे त थर इंतिहाई ख़ूबसूरत जेका पंहिंजो रूप आहे उहो धारे वेंदो आहे। जेकॾहिं बरसातूं न पवनि त पोइ ॾुकार कड़कंदो आहे, उनजे करे मुसीबतूं जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं आहिनि। त हिन वक़्तु हिन साल जेका से थरपारकर ते तमामु घणियूं ज़बरदस्त बरसातूं पियूं आहिनि। त हीउ थर जो हिकिड़ो ॿियो रूप आहे। तव्हां बैकग्राउंड ॾिसंदो हूंदा त थर जूं जेके भिटूं आहिनि उन्हनि साई चादर जेका आहे उहा ओढे वरिती आहे। हर तरफ़ जेका से तमामु हिकिड़ी घणी सावक नज़र अचे थी ऐं टोभा थोरे तरायूं आहिनि उहे मुकमल तौर ते तार थी वियूं आहिनि। थरपारकर जा मारू माण्हू आहिनि, उन्हनि ॿनियूं बि पोखे वरितियूं आहिनि। हीअ जेका बरसाति पई आहे मुसलसल 4 ॾींहंनि खां जेका बरसाति वसे पई, इहो फसलनि जे लाइ तमामु घणी हिकिड़ी लाभार्थी आहे। थरपारकर जो हीउ ॿियो रूप आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त इंतिहाई ख़ूबसूरत हीउ खितो थी वियो आहे। हिन खिते खे मारी जो देश सॼो वञे थो ऐं जॾहिं बरसातूं पवंदियूं आहिनि त मारू जेके माण्हू आहिनि उन्हनि जा समूरा जेके ॾुख आहिनि, सूर आहिनि, उहे लही वेंदा आहिनि। कारूंजर जेका जबल आहे उन जी हंज मां तमामु हिकिड़ा ज़बरदस्त ऐं सुहिणे क़िस्म जा जेके पाणी जा चश्मा आहिनि उहे वहंदे नज़र अचनि था ऐं उहे फुटेज तव्हां ॾिसंदो हूंदो त कारूंजर जी हंज मां गोड़दरो नदी आहे, सारदरो नदी आहे, भेटियाणी नदी आहे, उहो मुसलसल 4 ॾींहंनि जी बरसातनि खां पोइ वही पियूं आहिनि। उन ते पाणी जा हिकिड़ा चश्मा ज़बरदस्त जेका से वहंदे नज़र अचनि था। कारूंजर तमामु घणो हसीन थी वियो आहे। कारूंजर जा मंज़र तमामु बहितरीनु आहिनि ऐं उते जेका आयल सयाह आहिनि उहे बि तमामु घणा हिकिड़ा लुत्फ़ अंदोज़ बि थी रहिया आहिनि ऐं तमामु घणा हिकिड़ा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। मौसम तमामु घणी प्यारी थी वई आहे थरपारकर में। यकीनन हिकु तरफ़ बरसातनि शहरनि में त कुझु क़दर ते तबाहियूं बि आंदियूं आहिनि, शहर पाणी जी लपेट में ज़रूरु आया आहिनि। जेकॾहिं असां शहरनि खां ॿाहिरि नज़र घुमाईंदासीं त हीउ थर जो हिकिड़ो ॿियो रूप आहे। उते जेका से रहवासी आहिनि उहे ॾाढा ख़ुशि आहिनि। ॻोठनि में हिकु इंतिहाई ख़ूबसूरत मौसम थी वई आहे। उतां जा रहवासी आहिनि उहे ख़ुशियुनि विचां वधीक जेका से झुमरियूं हणंदे नज़र अचनि था, खेतनि में, ॿनियुनि में, ॾहिरनि में, झंगनि में। ऐं मालू जेके मारू माण्हू आहिनि उन्हनि बांसुरी पंहिंजनि चपनि ते संभारे वरिती आहे। बांसुरी जे बहितरीनु हिकु कोयल जहिड़े आवाज़ में हू समूरी हिन मौसम में जेके ईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे झुमाए रहिया आहिनि। मोरनि जा जेके टहूका आहिनि उहे ॿुधण में अचनि था। समूरी मौसम मेघ मल्हार थी वई आहे। मारू जो देश मलीर थी पियो आहे। मारू जे देश में क़िस्मनि जा क़िस्म गुल फुटी विया आहिनि। ॿनियुनि में जेका से ॿाझर आहे, ग्वार आहे, उहो तयारु थींदे नज़र अचे पियो। बहितरीनु मौसम खे इंजॉय करण जे लाइ हितां जा रहवासी, हितां जा नौजवान आहिनि, उन्हनि भिटनि जो रुख करे वरितो आहे। उहे कारूंजर बि घुमणु वञी रहिया आहिनि। त ख़ूबसूरत मौसम आहे ऐं कारूंजर में इंतिहाई बहितरीनु जेका से बरसाति पवण खां पोइ उते समूरियूं जेके नयूं आहिनि उहे वही पियूं आहिनि। टोभा तरायूं तार थी विया आहिनि। कारूंजर जी हंज में जेके डैम आहिनि उहे बि पलटी पिया आहिनि। ऐं जेकॾहिं असां थरपारकर जी हीअ प्यासी जेका ततल जेका धरती आहे जिन जे सीने ते पाणी केतिरी देरि ताईं बि न बीहंदो आहे, 4 ॾींहंनि जी मुसलसल बरसातनि खां पोइ थर जी भिटनि ते थोरे थर जी जेका ततल वारी आहे उन ते पाणी जेका आहे समुंड वांगुरु छोलियूं हणंदे नज़र अचे थो। हीउ थर जो असां ॿियो रूप तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि उनजे करे कई त थर इंतिहाई बहितरीनु बि थी वियो आहे। थर तमामु हिकिड़ो ॾाढो प्यारो लॻी रहियो आहे। शहरनि खां अलावा जेके ॾिसंदासीं त थर जूं भिटूं आहिनि, थर जा ॾहर, थर जूं झंग जेके आहिनि, थर जा टोभा तरायूं आहिनि उहे तार थी विया आहिनि। इंतिहाई दिलकश हिकिड़ा मंज़र आहे उहो पेश करे रहियो आहे। कारूंजर जेका आहे उहो कश्मीर खां बि तमामु बहितरीनु हिकिड़ो लॻी रहियो आहे। कोहमरी थोरे नारायण कागनि खां बि वधीक हीउ हिन वक़्तु जेको थर आहे उहो पंहिंजो मंज़र पेश करे रहियो आहे। जेको तव्हांखे असां ॾेखारियोसीं बैकग्राउंड में जेका तव्हां ॾिसंदो थर इंतिहाई ख़ूबसूरत ऐं बहितरीनु थी वियो आहे। जी विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।